नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही शहर वार्ड 7 जे रहवासियुनि जो पीअण जो पाणी बंदि करण ते पब्लिक हेल्थ खाते जे SDO ऐं सब इंजीनियर गुलाम हुसैन पंवर ऐं ॿिए अमले ख़िलाफ़ गुलाम सरवर जोयो, मोहम्मद अयूब बब्बर, अयाज़ मंगणहार, एजाज़ तहीम, लियाकत लुंड ऐं ॿियनि जी अॻवानी में ख़ाली थांव खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनानी मुताबिक़ इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाहींदे चयो त हिन क़यामत खेज़ गर्मी में यज़ीदी किरदारु अदा कंदड़ पब्लिक हेल्थ खाते जो SDO वाटर सप्लाई बंदि करे बर्फ़ कारखाननि खे पीअण जो पाणी विकिरो करे छॾियो आहे, जंहिं सबबु वार्ड 7 जे 3000 खां मथे आबादी आहे मगर 1.5 महीने खां पीअण जो पाणी बंदि आहे। रोज़ाना पैसनि एवज़ पाणी ख़रीद कयूं पिया। बाक़ी पब्लिक हेल्थ खातो कहिड़े कम जो आहे? हिननि चयो त पब्लिक हेल्थ खाते में सवे मुलाज़िम आहिनि जेके माहवार 50,000 रिश्वत ॾेई घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि, जॾहिं त गुलाम हुसैन पंवर पब्लिक हेल्थ खाते में अच्छे कारे जो मालिक बणियल आहे जेको वाटर सप्लाई स्कीम में प्राइवेट माण्हुनि ॾांहुं टेक्निकल भर्ती कया आहिनि जेके करोड़े रुपयनि जी वाटर सप्लाई स्कीम खे हथ सां नाकारा बणाए छॾियो आहे। हिननि चयो त पीअण जो पाणी जो फुड़ो बि नाहे। जोही शहर करबला जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिननि चयो त पब्लिक हेल्थ खाते वारा इंसान जे रूप में दरिंदा निकिता आहिनि जेके शहरनि जे पीअण जो पाणी विकिरो करे इंसान ज़ात खे लॼायो आहे। आख़िर में हिननि पब्लिक हेल्थ खाते जे सूबाई वज़ीर, सेक्रेटरी कमिश्नर हैदराबाद, DC दादू ऐं ॿियनि इख्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे जोही शहर वार्ड 7 जे रहवासियुनि खे पीअण जो पाणी एमरजेंसी में फराहम करे इज्तिमाई ख़ुदकुशियुनि खां बचायो वञे। पानी ना है छो भला, पानी ना है छो भला, पानी जो जाए वो पानी जो।